पेटा बच्चो जमंदो आ दफ्तर में हिकड़ो भी गुनाह न हुंदो आ पाकीज़ा दफ्तर सां बानो जमंदो आ जिए मां जे पेटा पाक जाओ हुयो 3 ॾींहं बीमार थी पियो उन ते सब्र कयई शिकायत न कयई दाह न कयई चिंघे पियो को पुछण अचे अदा बस अल्लाह बादशाह वासी मुखे मरीज बनाए छड़ी फलाणो चङो भलो फलाणो चङो मां बीमार शिकायत न करे अल्लाह जी शिकायत न करे सब्र करे रब जे ॾिनल बीमारी ते राज़ी रहे 3 ॾींहं बीमारी में घारे थो रब करीम उन्हें जे सारी जिंदगी जा गुनाह धोई उन्हें के इए तो बनाए जी अम्मा जे पेटा जाओ तो पाक जाओ जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी रिवायत आंदी हजरत अनस बिन मालिक खां साईं फरमाइन था ऊतुल मर्दा मरीजन का पुछण वींदा कयो मरीजन का पुछण वींदा कयो व मुरूहुम फलयदउ लकुम ऐं उन्हनि खे चओ त मरीज़ खे चओ तव्हां जे लाइ दुआ घुरे मरीज़ खे चओ तव्हां जे लाइ दुआ घुरे मरीज़ खे चओ तव्हां जे लाइ दुआ घुरे छो फ़इन दावतल मरीज़ मुस्तजाबतुन बीमार जी दुआ मक़बूला व ज़म्बुहु मग़फूरुन उन्हें जा गुनाह बख्शजी वञनि था अम्मा साइण बीबी राबिया बसरी आहे हिकिड़े माण्हू खे ॾिनो मथे खे भिंडी वधी पई हुअसि छो भिंडी वधी अथई अम्मा मथे में सूर आहे खास करे मायूं हूं चंगी भली वेठी हूंदी मुड़स खे ॾिसंदी भिंडी वधंदी ने भागा ॾिसी न तो 3 ॾींहंनि खां वठी बीमार पई आहियां भिंडी बदल ॾिठई चई छो भिंडी वधी अथई कि मथे में सूर आहे अॻे पियो अथई चई 30 साल थिया आहिनि कॾहिं मथे में सूर न पियो आहे चीना मुराद 30 साल रब सेहत ॾिनई कॾहिं शुक्राने जी भिंडी न ॿधई अॼु सूर पियो आहे अॼु शिकायत जी भिंडी ॿधी अथई छोड़ पट्टी छोड़ भिंडी मुंहिंजे रब जी शिकायत न कर पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कढ़ाई चखी जे ठकरे हाणे ईअं वरी न त हरू भरू वञी दुआ घुरो मोला मूंखे बीमार कजांइ 3 ॾींहं दुआ न घुरो दुआ सेहत जी घुरो दुआ सेहत जी घुरो पर जे बीमारी अची वञे त रब जे तरफ़ां आई आहे पोइ ॾिना जे दातार झोली पाए मुंहुं झलिया अचोड़ी सूरन वारियूं कयूं सूर पचार कन घणा कन थोरड़ा काने सूरन खांधार ॾिना जे दातार झोली पाए मुंहुं झलिया ओ मिठा जेकॾहिं रब जे तरफ़ां मर्ज़ अची वञे दर्द अची वञे त हाणे शिकायत न कर जंहिंमें यार राज़ी तंहिंमें आऊं बि राज़ी हज़ारनि गमनि
में दिनुम मुस्कुराए सजन ताई सिरड़ो छड़ियो तमे सहाए सजन ताई सिरड़ो मिठल ताई सिरड़ो छड़ियो तमे सहाए हजारन गमन में दिनुम मुस्कुराए प्रिय ताई सिरड़ो रहे यार दिल पर सदाई सलामत कुर्ब में कबूली असां क़यामत ॾिसी यार खे सब छॼ में गम भुलाए ॾिसी यार खे सब सुभान अल्लाह मुझा दोस्तो के बीमार खां वञी पुछो उनखे दुआ जे लाइ चओ भला वो मरीज़ आहे दुआ हथ खणी बुक खणी त कोन घुरंदो न वो पंहिंजे मर्ज़ में आओ तव्हां चओ साईं दुआ घुरिजे चवंदो मां पंहिंजे मर्ज़ में मुब्तला आहियां ॿियो न वञी चओसि अस्सलामु अलैकुम माना चाहे तो ते अल्लाह जी रहमत हुजे जरूर जवाब ॾींदो न छा चवंदो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू ऐं तोते बि सलामती हुजे तोते रहमत हुजे तोते बरकत हुजे जेॾी महिल सलाम जो जवाब ॾिनई त इहो बि तुंहिंजे लाइ दुआ आहे घबराए न फकीर हर भर दिलगीर न थी वञो मरीज़ खां पुछो उनखे दिलदारी ॾियो आथत ॾियो दिलजाए ॾियो के परेशान के गमगीन के उनजो गम लायो उनखे खिलायो के ॾुतड़ियल माण्हू को गमज़द परेशान चेहरे वारो आहे न कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि करे उनखे खिलायो उनखे उनजी परेशानी खे कुझु घटायो इहो बि अमल अथव इहो बि हिकिड़ो अमल आहे हिकिड़ो शख़्स हूंदो साईं जन जी ख़िदमत में ईंदो मदीने वारे साईं उनजी आदत हूंदी जो ख़ुशतबई जी ॻाल्हि कंदो ख़ुशतबई जी ॻाल्हि कंदो हो साईं जन खिलंदा हा मुरकंदा हा उन में हिकिड़ो शरई ऐब हुयो मां उहा ॻाल्हि बयानु न कंदुसि उन में शरई ऐब हुयो पोइ उनखे सज़ा मिली सज़ा बि मिलियसि वरी बि साॻियो कमु करे पियो वरी साईं जन वटि बचे पियो त कंहिं माण्हू चयो अलाह जी लानत पवेसि रसूल जी ख़िदमत में बचे थो वरी इहे कम बि करे थो उन्हनि कमनि खां बि नथो मुड़े साईं जन फरमाए त लानत न करीस वो अल्लाह साईं अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रखे बराबरि उनमें ग़लती आहे कुसूर कोताही उनजी आहे पर उन ते लानत न कर इन माण्हू ते लानत न कर ओ मुंहिंजी सोबत में जो अचे थो कचहरी करे थो असांखे खिलाए थो ख़ुशतबई करे थो रोज़ अचे हिकिड़े भेरे ईअं जो रोज़ अचे त टोकरो खन फ्रूट जो खणी अचे रोज़ फ्रूट खणी अचे साईं जी ख़िदमत में पेश करे हफ़्तो खन गुज़रियो त दुकानदार आयो या रसूल अल्लाह हे चिठो आहे बिल ॾियो हे फ्रूट साईं जन फरमाया त कहिड़ो फ्रूट चइजे हे फलाणो माण्हू खणी ईंदो आहे हो त मूंखे तोहफ़े में ॾींदो आहे साईं जन घुरायुसि हे जो रोज़ फ्रूट खणी ईंदो ई चइजे मां ग़रीब माण्हू मूं वटि किथे आया पैसा बिल पंहिंजो पाण भरियो मूंखे शइ वणी मुंहिंजो यार न खाई बिल पंहिंजो पाण भरियो
खुशतबा हुयो खुशतबा साईं जन के उन जो गालियों बुधी साईं जन मुरकंदा हुया सुभान अल्लाह साईं जन फरमाए तो मुझे कचहरी में अचे तो मुखे खिलाए तो यो मोमिन भला उन में गलती आहे तब ता उन के लानत न कयो जेमल हुन या गाल बुधी त साईं जन जेकियूं हिय मुजो जिक्र थियो मानुन हिय चयो साईं जन हिय फरमायो उन दी तौबा ताइब थी वियो वरी उन कम जे वेझो न सोना हबीब फरमाइन था त के गमज़द के खिलायो के जी दिल दुखारे के खुश कयो इहो बि तव्हांजो सालियो अमल आहे इन जे सदके अल्लाह तव्हां सां राज़ी थींदो पुट मूरे ध्यान आहे तव्हांजो हाँ इमाम इब्न अब्द दुनिया रिवायत आंदी आहे पर हदीस जो रावी ऐं उन जो जेका रिवायत करण वारा रावी हिन उन जा तव्हां उन्हनि जा नाला ॿुधो त इएं सोन जे पाणी सां लिखण जहिड़ा नाला आहिनि हदीस जा जेकी रावी हिन बयान करण वारा आहिनि उहे उन्हनि जा नाला रुगे वठी ऐं कंहिं चरिये ते पढ़ो त चरियो बि सियाणो थी पवंदो मां हदीस जी सनद थो पढ़ां पोइ हदीस ॿुधायांव थो पर हदीस जी सनद ॿुधो हज़रत इमाम जाफर सादिक इमाम जाफर सादिक तो चवे त मूं पंहिंजे बाबे मुहम्मद बाकिर इमाम खां ॿुधो इमाम मुहम्मद बाकिर तो चवे त मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन तो चवे त मूं पंहिंजे बाबे इमाम हुसैन खां ॿुधो इमाम हुसैन तो चवे त मूं पंहिंजे बाबे मौला अली शेरे खुदा खां ॿुधो मौला अली तो चवे त मूं पंहिंजे बिरादर पंहिंजे अखियुनि जे ठार नबियन जे सरदार सोहणे मुहम्मद मुख्तार खां ॿुधो मदीने वारे साईं फरमायो मा अदखल रजुलन अला मुमिनिन सुरूरन इल्ला खलकल्लाहु अज़्ज़ व जल मिन ज़ालिक सुरूर मलका हाणे हदीस जा लफ्ज़ सनद ॿुधई इमामन बयान कयो हिकड़े इमाम ॿिए खां ॿिए इमाम खां इमाम मौला अली चयो त मूं मदीने वारे साईं खां ॿुधो साईं फरमाइनि था त जेको माण्हू कंहिं ॾुखारे कंहिं गमज़द खे ख़ुशी ॾियारे कंहिं ॾुखारे खे ख़ुशी ॾियारे त उन ख़ुशीअ मंझां अल्लाह हिकिड़ो मलाइक थो पैदा करे कंहिंखे ख़ुशी ॾियारे उन ख़ुशीअ मां अल्लाह हिकिड़ो मलाइक थो पैदा करे जेको मलाइक अल्लाह जी इबादत थो करे रब जी बंदगी कंदो थो रहे जेसीं इहो माण्हू जहिड़ो आहे तेसीं मलाइक पियो इबादत कंदो जॾहिं इहो माण्हू मरी वेंदो जंहिं कंहिंखे खिलायो ख़ुशि कयो न जॾहिं इहो माण्हू मरंदो क़ब्र में कांधी पूरे मोटंदसि त इहो मलाइको ईंदो उन जे क़ब्र में फ़अताहु ज़ालिक सुरूर उहा जेका ख़ुशी मोमिन खे ॾियारी उहो मलाइको उन जे क़ब्र में ईंदो पोइ चवंदो मां तारिफ़ुनी मूंखे सुञाणी थो मां केरु आहियां सुञाणी तो मां केरु आहियां फयकूल लहू मन अंत अबा तूं अलाए केरु आहीं अब्बो छॾे वियो अम्मा छॾे वई मिट छॾे विया यार छॾे विया दोस्त छॾे विया जानी जुदा थी विया हर को मिटीअ में पूरे मथूं लताड़े मूंखे दफ़नाए वियो तूं केरु
चवंदो अन सुरूरुल लज़ी अदखलतनी अला फलान, फलाणे माण्हू खे जेको तो ख़ुशि कयो उहा तुंहिंजी ख़ुशी आहियां जेका ॿिए खे पहुचाई हुई। अन अल यौम उनसो वहशतक, अॼु तुंहिंजी वहशत में अकेलाई में मां तुंहिंजो विरूह करण वारो आहियां। तूं कब्र में अकेलो न आहीं, मां तुंहिंजो साथी तो सायां। वउलक्किनुक हुज्जतक, जेॾी महिल मलाइक तोखां पुछाणो करण ईंदा मन रब्बुक मा दीनुक मा कुंत तकूल फी हक़ हाज़र रजुल, पुछाणो मलाइक कंदा घबराए न, मां सभु सुवाल ॿुधाईंदोसांइ। वउसब्बितुक बिलक़ौल साबित, तोखे कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे कौल ऐं कलमे ते मां साबित रखंदुसि। वउशहिदुक मशाहिद यौमल क़ियामत, क़यामत जे ॾियारे में जेके तुंहिंजा कम ॾुख हूंदा से मां लाहे छॾींदुसि। वअतशफ़अ लक रब्बक, तुंहिंजे रब वटि मां तुंहिंजी सिफारिश कंदुसि। वउरीक मंज़िलक मिनल जन्नत, तोखे जन्नत में तुंहिंजे घर में वठी पहुचाए पोइ तुंहिंजी जान छॾींदुसि। सिंधी पढ़ियल आहीं कोन ही पढ़ियल? हाँ तू मौलवी उथी बि हेॾे आ, सिंधी पढ़ी वेंदो आहीं? जी पढ़ंदो आहीं? हाँ ये किताब जे पढ़ी वेंदे सफ़ा ये तो के तोहफ़ो थो ॾियां बिना पैसनि में, बिना पैसनि में कबूल तो सही, मुफ़्त में तो ॾियां। घणे जो आहे? 150 जो। 150 जो मुफ़्त में तो ॾियां। ख़ुशि आहीं? सची? अलाह हे ख़ुशि थी वियो आहे। 150 जो किताब मुफ़्त में ॾिनो अथमांसि। बसि अमल इहो अमल मूं कयो। अलाह कंदो तव्हां सभु शाहिदी ॾींदव। तुम ख़ुशि थियो आहीं न? हाँ अलाह कंदो इहो अमल। ही हदीस जेका पढ़ियमि जंहिंजा सभु इमाम रावी आहिनि। इमाम जाफ़र सादिक थो चए त मूं पंहिंजे बाबे इमाम मोहम्मद बाक़िर खां ॿुधो। इमाम मोहम्मद बाक़िर थो चए मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो। इमाम ज़ैनुल आबिदीन थो चए मूं पंहिंजे बाबे इमाम हुसैन खां ॿुधो। इमाम हुसैन थो चए मूं पंहिंजे बाबे मौला अली खां ॿुधो। मौला अली थो चए मूं पंहिंजे बिरादर फातिह ख़ैबर मौला अली खां ॿुधो। मौला अली थो चए त मूं मदीने वारे साईं खां ॿुधो। जेको कंहिं मुसलमान खे ख़ुशि करे, उनखे ख़ुशि करे, उन ख़ुशीअ मां हिकिड़ो अलाह साईं मलाइक थो पैदा करे। उहो मलाइक पियो इबादत कंदो, सवाब इन खे मिलंदो जंहिं कंहिंखे ख़ुशि कयो। इहो मलाइक हाणे जेसीं मां जहिड़ो आहियां मूंखे यकीन आहे, मूंखे पक आहे मलाइक पैदा थी वियो हींअर। अलाह कयो पैदा रब जेके कुन फयकून, इन्नमा अमरु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अलाह चवंदो थी पवंदो। अलाह मलाइक पैदा करे छॾियो। हाणे रब फरमाए थो त वेही करमपुर जी मस्जिद में वेही मलाइक इबादत कर, नफ़िल पढ़, सवाब जा कम कर, रोज़ा रख, सवाब सभु करम लागे। नेठ ते करम ला मरंदो न, जे मरंदो जॾहिं मलाइक छॾे साजन बि छॾे वेंदो, मिठल बि छॾे वेंदो। केरु मूंसां गॾु जी कब्र में कोन हलंदो। मिट यार दोस्त हेतिरी जमायत फ़क़ीर कब्र में मूंसां केरु बि कोन हलंदो। पर इन टेम ते मुंहिंजे नबी फरमायो त इहो मलाइक ईंदो। चवंदो सुञाणी थो मां केरु आहियां? मां नथो सुञाणा बा केरु आहीं? सुहिणी सूरत वारा, अबो छॾे वियो, अम्मा छॾे वई, पुट छॾे विया, ज़ालूं छॾे वियूं, औलाद छॾे वियो, तूं केरु आहीं? चवंदो 12 ज़ुल्क़ाद वारी रात जेको तो फ़क़ीर मौली साहब खे ख़ुशि कयो न, मां उहो मलाइक आहियां।
हाणे तूं अकेलो न आहीं, मां तोसां गॾु आहियां। भली मलाइक अचनि, भली तोखां पुछनि, मां ॿुधाईंदुसि, मां तुंहिंजो मदद कंदुसि। तूं अकेलो न आहीं, मां तोसां कचहरी कंदुसि। हाणे क़यामत ताईं मां तोसां गॾु क़ब्र में हूंदुसि, मां तुंहिंजो साथी आहियां। ऐं जॾहिं तुंहिंजी हुज्जत जेको सुवाल जवाब उहो मां तोखे तलकीन कंदुसि। ऐं कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ते मां तोखे साबित रखंदुसि। मलाइक चवंदो तूं घबराए न, मां तोसां गॾु आहियां। ऐं क़यामत जे ॾियारे में जेके होलनाकियूं हूंदियूं, अज़ाब हूंदा, पुछाणा हूंदा, घबराइजे न, मां उते क़यामत में बि तोसां गॾु हूंदुसि। ऐं तुंहिंजे रब वटि मां तुंहिंजी सिफारिश कंदुसि। पुट हेॾे ध्यानु कयो, मलाइकनि जी सिफारिश रब रद्द न कंदो। इहो अटल फ़ैसिलो आहे रब जो। इहो रब जो कानून आहे त मलाइकनि जी सिफारिश रद्द न थींदी आहे। जॾहिं मलाइक सिफारिश कंदो त यकीनन क़बूल आहे। कहिड़ी सिफारिश कंदो? मौला हाणे हिनखे छॾीसि न, कहिड़ो थो पुछाणो करीसि, मौला बख़्शीस, मौला जन्नत, हिसाब न करीसि, पुछाणो ई न करीसि, मौला हिनखे जन्नत में मोकिल। पोइ इहो मलाइक गॾिजी हलंदो, चवंदो करमुला ओ इहो इहा माड़ी अथई जन्नत जी। हा मां उमेद कयां त तव्हां बि अहिड़ा कम कंदव। मां ईअं नथो चवां तव्हां लख रुपया ख़र्च कयो, तव्हां करोड़ रुपया ख़र्च कयो, कंहिंखे बसि दिलि कंहिंजी खे ख़ुशि कयो। मक़सदु छा आहे? कंहिंजी दिलि ॾुखायो न, रंजायो न, ईज़ा न पहुचायो, बल्कि कंहिंजी दिलि खे ख़ुशि कयो, कंहिंजी दिलि खे राहत पहुचायो, सुकून ऐं सुरूर पहुचायो। सुभान अल्लाह। इमाम तबरानी रिवायत आंदी आहे, साईं फरमाइनि था, मन लकी अखाहुल मुस्लिम बिमा युहिब्बु लियसुर्रहु बिज़ालिका सर्रहुल्लाहु अज़्ज़ व जल्ल यौमल क़ियामह। कंहिंसां अचे मिले पर अहिड़ी शइ ॾिएसि जंहिंसां हू ख़ुशि थी वञे। ईअं न त कंहिंखे सिगरेट था वणनि त तव्हां वरी सिगरेट खणी वञोसि, शराब जी बोतल ॾियो, ख़ुशि थिए न। का हलाल नाजाइज़ कम, गुनाह जो कम, बुराई जे कम में ख़ुशि को थिए थो त इहा अहिड़ी ख़ुशी गुनाह आहे। उहो ख़ुशी कंदड़ बि गुनाह आहे, ख़ुशि कंदड़ कराईंदड़ बि गुनाह आहे। सम्झो था? कंहिंखे गुनाह जे कम में ख़ुशि करे इहो गुनाह कंदड़ बि गुनहगार आहे, ऐं अहिड़ो गुनाह कराइण में मदद करण वारो बि गुनहगार आहे। बाक़ी दुनिया जे मामलात में को परेशान आहे, को ॾुतिड़ियल आहे, को मिसकीन आहे। जीअं बाप हले पियो थो बीमार खां पुछण जो, ग़रीब खां मिसकीन जी का मदद करे। मिसाल कंहिंजी न्याणी जी शादी आहे, तव्हां हिकिड़ो सुठड़ो तोहफ़ो वठी खणी वञो, अदा तुंहिंजी न्याणी मुंहिंजी न्याणी आहे, हे उन न्याणी जे ॾाज में मां तोखे ॾियां। कंहिंजे पुट जी शादी पई थिए, तव्हां उन जी ख़ुशीअ में को अहिड़ो तोहफ़ो, का गिफ्ट, का सूखड़ी खणी अदा तुंहिंजो बच्चो मुंहिंजो बच्चो आहे, हे तोहफ़ो मां तुंहिंजे लाइ खणी आयो। सम्झो था या नथा सम्झो? ॻाल्हि ॾियण जी थी थिए त ॻाटड़ा हेठि थी था वञनि। मरसूं मरसूं ख़ैर न ॾेसूं, होशूशी थी चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, हे चए थो मरसूं मरसूं ख़ैर न ॾेसूं। अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। मुंहिंजा सुहिणा हबीब था फरमाइनि, अफ़दलुल आमाल इदखालुस सुरूर अलल मोमिन। भले में भलो अमल अथव कंहिंखे ख़ुशि करणु। कसौत औरत हू,
कंहिंजी उघड़ ढकण जे लाइ कपिड़ो ॾियोसि ओ अशबात जौअतहू कंहिं बुखारे जी बुख मेटायो मानड़ी खारायोसि ओ कदैत लहू हाजतहू या कंहिंजी हाजत ज़रूरत पूरी कयो। ॾिसो न हाणे टे क़िस्म साईं जन पाण सेखारिया त कीअं कंहिंखे ख़ुशि कंदो। साईं फरमाइनि था या उनखे कपिड़ो ॾियो या उन जी बुख मेटायो मानड़ी खारायो कंहिंखे पाणी थधड़ो पियारियो। मुंहिंजा बाबा साईं क़िबला मुंहिंजा मुर्शिद करीम नाचाक हुया संजन जी तबियत नासाज़ हुई। मां ज़िंदगी में पहिरियों भेरो तव्हां सां ॻाल्हि थो कयां। मूं अॻु शायदि कंहिंसां ॻाल्हि न कई बि आहे न लिखी बि आहे। अॼु मूंखे ज़हन में आई आहे। बाबा साईं जन जी तबियत नासाज़ हुई। हैदराबाद इस्पताल लाल बत्ती में दाख़िल हुया। डायलिसिस थी गुर्दनि जो मसइलो हुयो। पोइ डायलिसिस मूं जीअं कमरे मां ॿाहिरि निकिता पाण फरमायो करमुला मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। पोइ किरीब हुई मूंखे ख़बर हुई त साईं जन खे कहिड़ी शइ पसंदि ईंदी आहे। मां अंगूर वठी आयुसि वॾा जेके अंगूर थींदा आहिनि ड्राकूं जंहिंखे सॾिबो आहे वॾा अंगूर उहे वठी आयुसि। पोइ साईं जन खे ॿी बि खाधे पीते जी ॿी बि शइ हुई पर उहे अंगूर बतौर ख़ासि साईं जन पसंदि फरमाईंदा ऐं उहे ठरियल थधा हिकिड़ी फ्रिज मां वठी आयुसि। हज़रत साईं जन उहे खाधा। पोइ मूंखे कुझु कोन चयूं अमड़ खे चयूं त अॼु करमुला मूंखे अंगूर खाराया मूंखे एॾी ख़ुशी थी जो मुंहिंजी दिलि मां उन जे लाइ दुआ निकिती आहे। अॼु मूं दिलि सां पंहिंजे बचे खे दुआ ॾिनी आहे ऐं मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं मां जा शइ चाहींदो आहियां मुंहिंजो रब मूंखे ॾींदो। मुंहिंजे दिलि में ख़्यालु ईंदो आहे खाधे जी शइ पीअण जी शइ या का मुंहिंजी ज़रूरत हाजत हूंदी आहे मां जीअं सोचींदो आहियां उहे थी पवंदो आहे। मुंहिंजे पीउ जी दुआ जी बरकत आहे। मदीने वारे साईं फरमायो त पीउ मां जी दुआ पंहिंजे औलाद जे लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मती जे लाइ हुई। शर्त न आहे त पीउ आबिद हुजे आलिम हुजे सालिह हुजे बुज़ुर्ग हुजे वॾो को पंहिंजो पारसा हुजे न पीउ तुंहिंजो काफ़र आहे तॾहिं बि तोखे हुनजी ख़िदमत करणी आहे उनजो अदब करणो आहे। पीउ गुनहगार आहे त बि उनजी ख़िदमत करणी आहे उनजी दुआ वठणी आहे। अगरि जे पीउ नेक हुजे सालिह हुजे अलाह वारो हुजे पोइ त खीर में खंडु आहे न। पीउ अबो कहिड़ो बि तुंहिंजो अबो आहे पर तुंहिंजो अबो आहे न उनजो किरदारु ॼाणे उनजो रब ॼाणे पर तूं उनजी ख़िदमत कर तूं उनजी दिलजोई कर उनजी दुआ वठ। मूं पंहिंजे बाबा साईं जन जी दुआ जो रंग अॼु ताईं मां ॾिसी रहियो आहियां। अॼु ताईं उनखे साल गुज़रिया आहिनि तक़रीबन 29 साल थी रहिया आहिनि। त कंहिंजी दिलि खे राज़ी करणु कंहिंजी दुआ वठणु कंहिं ते सुरूर दाख़िल करणु जेका हबीबन करीमन फरमायो त भले में भलो अमल इहो आहे जो कंहिंजी दिलि में सुरूर दाख़िल करे कंहिंखे ख़ुशि करे अहिड़ी शइ उनखे पेश करे जंहिंसां उहो ख़ुशि थी वञे। साईं फरमाइनि था त इहो अमल अहिड़ो आहे जेको ॿिए मुस्लमान खे ख़ुशि थो करे न जॾहिं क़यामत जे ॾियारे में उथंदो त अल्लाह पाण इन खे ख़ुशि कंदो। पुट ध्यानु आहे मूंॾे। क़यामत जे ॾियारे में हर को चाहींदो त अल्लाह राज़ी थिए रब मूं ते ख़ुशि हुजे। तव्हां बि चाहींदो या कोन चाहींदो? कहिड़ा कहिड़ा चाहींदो अल्लाह ख़ुशि हुजे? हर मुस्लमान जी इहा ख़्वाहिश आहे त अल्लाह क़यामत जे ॾियारे राज़ी हुजे। उनजो गुर अथव रब खे राज़ी करण जो रस्तो अथव तरीक़ो अथव। हा अगरि तव्हां कंहिं बि
मुसलमान के खुश कयो था। अब्बो त अब्बो आ, अम्मा त अम्मा है, पंजा रिश्तेदार त रिश्तेदार आहिनि, पर के आम मुसलमान जी दिल खुश कयो, क़यामत जे ॾियारे में अल्लाह तव्हां खे खुश कंदो। अल्लाह अकबर कबीरा। हजरत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला, मौला अली जो शहजादो, नबी जे कुल्हन जो सवार, जन्नत जे जवानन जो सरदार इमाम हसन तो रिवायत करे। मदीने वाले साईं फरमायो त इन मिन मूजिबातिल मग़फ़िरत इदखाल कसरूर अला अखीकल मुस्लिम। मग़फ़िरत ऐं बख़्शिश तव्हांजे लाइ वाजिब थी वेंदी। हिकिड़ो कमु कयो बस, अल्लाह जी तरफ़ां गुनाहनि जी माफ़ी तव्हांजे लाइ वाजिब थी वई, बख़्शिश लाज़िम थी वई, ज़रूर तव्हांखे बख़्शिश थींदी, वाजिब आहे। छा तव्हां बि चाहियो था तव्हांजी बख़्शिश थिए? बख़्शिश थिए चाहियो था? बस हिकिड़ो कमु कयो, इदखाल कसरूर अला अखीकल मुस्लिम, पंहिंजे मुसलमान भाउ खे मसरूर कर, खुश कर, उन जी दिल खे राज़ी कर, तुंहिंजी मग़फ़िरत यकीनी थी। अगर को ज्यादती करे थो त उहो ॼाणे, उन जो कमु ॼाणे। तव्हां पंहिंजे हथों कंहिंखे न ॾुखायो। इहो मुंहिंजो नुक़्तो सम्झण जो आहे, छो त वक़्तु ॾाढो नाज़ुक अची वियो आहे। मां पहिरीं चई वेठो आहियां न त हवा अहिड़ी लॻी आहे जो तव्हांखे विख विख ते कंडा लॻंदा, विख विख ते तव्हांखे ज़हर जा ढुक पीअणा पवंदा। हे दौर अहिड़ो आहे, जे जीअणो आहे न, घर में रहणो आहे, पंहिंजे बच्चनि सां, पंहिंजे बिरादर सां, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि सां रहणो आहे, त तव्हांखे ज़हर जा ढुक पीअणा पवंदा, बर्दाश्त करणो पवंदो। पर इन जे बावजूद बि तव्हां चङाई कयो। हू जीअं वणे ईअं करे तव्हां चङाई कयो। चङा कन चङायूं मदायूं मदन, जो वड़ जुड़े जन सी सो वड़ से ही कन, जो वड़ जुड़े जन सी सो वड़ से ही कन। ख़ासि करे मां अमिड़ियुनि खे थो चवां, फ़क़ीरियाणियुनि खे थो चवां, मायुनि जी आदत आहे ॾाठा ॾंदायूं वतंदियूं आहिनि, यानी हर वक़्तु झेड़े जे लाइ तयार हूंदियूं, हर वक़्तु ज़बान गंदी, लफ़्ज़ दिल ॾुखो ईंदड़। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण कंहिंजी दिल न ॾुखा, कंहिंजी दिल खे ईज़ा न पहुचा। साईं करीमन खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, हिकिड़ी औरत आहे, ॾाढियूं निमाज़ूं पढ़ंदी आहे, सॼी राति इबादत कंदी आहे, ॾींहं जो नफ़िली रोज़ो रखंदी आहे, ख़ैर ख़ैरात बि जाम कंदी आहे, जेको पैसो ॾोकड़ अचे सभु ख़ैरात कंदी आहे, पर पाड़े वारनि जे लाइ ॻड़ो, झेड़ो, फसाद, झगड़ो। मदीने वारे साईं फरमाए त इन माई खे वञी चओ, मुंहिंजो न्यापो ॾियोसि त इन जी जाइ जहन्नम में आहे। या रसूल अल्लाह, रात सॼी राति इबादत थी करे, ॾींहं जो नफ़िली रोज़ो थी रखे, ख़ैरात वॾी थी करे, साईं फरमाए इन खे ॿुधायो इन जी जाइ जहन्नम आहे। वरी अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, हिकिड़ी औरत आहे, फर्ज़ी नमाज़ूं पढ़ंदी आहे, बाक़ी घणा नफ़िल कोन पढ़े, ज़कात फर्ज़ी ॾींदी आहे, घणी ख़ैरात नफ़िली कोन करे, ख़ैरात थोरी, को पनीर, को मानी जो गभो, या केॾी महिल खजूर जूं ॿ टे ॻड़ियूं, केॾी महिल पनीर थोरो, ईअं ख़ैरात कंदी आहे, पर कंहिंखे ईज़ा ईंदी न आहे, कंहिंखे पंहिंजे ज़बान सां ॾुखाईंदी न आहे, कंहिंजी दिल आज़ारी न कंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो त इन औरत खे मुंहिंजो न्यापो ॾियो त इहा जन्नत आहे, इहा बेहिश्त आहे।
तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? जी सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हजरत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हु व अर्दा रिवायत फरमाए थो त मूं हबीबन करीमन जी खिदमत में अर्ज कयो, असां भी अर्ज कयो, या रसूल अल्लाह अय्युन नास अहब्बु इलल्लाह, या रसूल अल्लाह मूंखे त ॿुधायो त माण्हुनि मां उहो कहिड़ो माण्हू आहे जेको अल्लाह खे सभिनी खां वधीक प्यारो आहे। ॻाल्हि त ॻुझ जी आहे, ॻाल्हि त ग़ैब जी आहे, पर ग़ैब दान नबी ॼाणे थो। या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त अल्लाह ताला खे सभिनी माण्हुनि मां प्यारे में प्यारो माण्हू केरु आहे? फ़क़ाल अहब्बु अन्नास इलल्लाहि अनफ़अहुम लिन्नास, सभिनी माण्हुनि मां अल्लाह खे प्यारे में प्यारो माण्हू उहो आहे जेको ॿियनि खे वधीक नफ़ो पहुचाईंदो आहे, ॿियनि खे फ़ाइदो पहुचाईंदो आहे, पाण खे कस ॾेई ॿिए खे कसर ॾींदो आहे को? अपना झुग्गा वसे कोई रोवे भावे हंसे आहे। असांजो हाल त इहो आहे न, पंहिंजो झुग्गो वसे पोइ रोए थो त रोए, पिटे थो त पिटे, पोइ सड़े थो त सड़े। साईं फरमाइनि था अहब्बुल अमाल इलल्लाह ताला सुरूरुन तुदखिलुहु अला मुस्लिमिन, अमलन में सभिनी खां अल्लाह के प्यारे में प्यारो अमल इहो आहे जो कंहिं मुसलमान खे ख़ुशि करे। तकशिफ अनहु कुर्बतन, कंहिंजो ॾुख ग़म लाहे छॾे, औ तक़दी अनहु दैनन, या कंहिंजो कर्ज़ अदा करे ॾिए, पंहिंजे तरफ़ां कंहिंजो कर्ज़ भरे, औ ततरुद अनहु जूअन, या कंहिंजी बुख मिटाए, कंहिंखे मानड़ी खाराए, बुखारे खे रॼाए। वलन अंशी मा अखिन फी हाजतिन अहब्ब इलैय मिन अन अअतकिफ फी हाज़ल मस्जिद, यानी मस्जिद अल मदीनते शहरन। साईं फरमाइनि था हिकिड़ो पूरो महीनो मां पंहिंजी मस्जिद नबवी में एतकाफ़ वियां, इन खां मूंखे इहा ॻाल्हि भली आहे, वधीक प्यारी आहे त कंहिं मुस्लमान जे हाजत पूरी करण जे लाइ मां पाण निकिरी वञा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मिठा साईं फरमाइनि था त जेको कंहिंसां कंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ गॾिजी वञे थो त अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे पुलसरात ते उन जा पेर साबित रखंदो, चुरंदा न ऐं दोज़ख ॾे किरंदो न, सलामती सां पार जन्नत ॾे पहुची वेंदो। मां उम्मीद कयां थो त तव्हां मुंहिंजा बच्चा ॿियनि जे लाइ नफ़े वारा साबित थींदव इंशाअल्लाह, कंहिंखे ईज़ाईंदो न, जे पुॼे चङाई कंदो, एहसान कंदो, भलाई कंदो। मां इहा उमेद कयां तव्हां में इंशाअल्लाह, जे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि उन्हनि ते अमल बि कंदो इंशाअल्लाह। अल्लाह करीम मूंखे तव्हां सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इंशाअल्लाह सुभाणे राति दादू में मलाह चौक ते प्रोग्राम थींदो, उन में तव्हां सभई शरीक थींदो। ये काॾे था भॻा वञनि, इनखे त घड़ी लॻाम ॾियो।
अञा दुआ थी कोन्हे, ख़ैरात वरिती कोन तूं ईअं भॻा था वञो। दुआ त घुरो न। इहा तव्हांखे अहिड़ी तकड़ आहे जो मां हर भेरे सम्झायां थो, पर अलाए छा आहे तव्हांखे। दुआ जेसीं न थिए तेसीं तव्हांखे उथणो न आहे। ऐं इहो किताब बि आयो अथव यौमुल फुरकान, जंग बदर जे बारे में। अहिड़ो किताब पढ़ंदव न ॼणो तव्हां हुज़ूर जे ज़माने में पहुची विया, ॼणो साईं जन सां गॾु हलो था पिया सफ़र में। इहो किताब वठो, पढ़ो, पंहिंजे बचनि खे बि पढ़ी ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान व ज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैना अल कुफ्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिक अस्सालिहीन अल मुख़लिसीन अल मुत्तक़ीन। अल्लाहुम्मा जअलना मिनल लज़ीना ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वआफ़िना वअफ़ु अन्ना या अकरमल अकरमीन या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर, ग़रीबनि जी ग़ुरबत मिटा। ए मुंहिंजा मौला बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार नसीब कर। जेकी ग़म ज़दा आहिनि उन्हनि जा ग़म लाह, जेकी परेशान हाल आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर कर। मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। असांजे हाल ते रहमो करम कर। मुंहिंजा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो बना। बुरायुनि खां बचा, बेफ़रमानियुनि खां बचा, नफ्स अम्मारे जे फितननि खां बचा, ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, हासिदनि जे हसद खां बचा, शरीरनि जे शर खां बचा। या अल्लाह असांखे पंहिंजे हबीब जे दर जी हाज़िरी नसीब कर। मदीना मुनव्वरह जो दीदार नसीब कर। सोने हबीब जे हुस्न बेमिसाल जो दीदार नसीब कर। मुंहिंजा मौला हिन पाक नबी जे हदीसुनि जे मथां, फरमूदनि जे मथां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। या अल्लाह काछे में मेहर जा मींह वसा, पंहिंजे रहमत जूं बरसातूं नाज़िल कर। ए मुंहिंजा मौला काछे जे पटनि खे, कोहिस्तान जे पटनि खे आबाद कर। पंहिंजे रहमत जा मींह वसा, पूरी सिंध में सुकार पैदा फरमा। या अल्लाह असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। ए मुंहिंजा मौला असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा। असांजे पाक फ़ौज जी मदद कर। ए मुंहिंजा मौला असांजे पाक फ़ौज खे मुंहिंजा मौला कामयाबियूं, कामरानियूं, उन्हनि जा मोराल बुलंद फरमा। वसल्लल्लाहुम्मा अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन।
यौमुल फुरक़ान